वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अफ़ज़लुल खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व आलि बैति अजमईन। मुझे अजीज साथियों, अल्लाह ताला धरतीअ ते ज़िंद रखण जे लाइ पानी ऐं हवा खे वॾे में वॾो उनसर करे पैदा फरमायो आहे। पानी ऐं हवा खां सवाइ जियापो नथो थी सघे। चंड ते पानी कोन्हे, हवा बि कोन्हे, तंहिं करे चंड ते माण्हू ज़िंद नथो रही सघे, का बि उतरे साह वारी शइ नथो रही सघे। माण्हू जेके वेंदा आहिनि उहे हवा जो बंदोबस्तु हितां कयूं वेंदा आहिनि, पाणी जो बंदोबस्तु हितां कयूं वेंदा आहिनि। हवा ऐं पाणीअ खे ज़िंदगीअ जे गुज़ारण में वॾे में वॾो दख़ल आहे। तंहिं करे हवा ऐं पाणी इहे इंसान ज़ात बल्कि समूरे हैवानात जा बुनियादी हक़ आहिनि। ये बुनियादी हक़ कंहिंखां बि न खसबा। माण्हू त थिया माण्हू, पर हैवाननि खां बि इन बुनियादी हक़नि खे खसणु नाजाइज़ आहे। मसलन कंहिं जाइ ते कुदरती को तलाव आहे ऐं उन तलाव मां उन इलाके जा जानवर अची करे पाणी था पीअनि, त उन तलाव खे सुकाइणु ऐं उन खे ख़तमु करणु शरअन नाजाइज़ आहे, शरीयत में नाजाइज़ आहे। बल्कि अञा बि शरई कानून जे लिहाज़ खां उन तलाव खे, उन हौज़ खे ॾींहों ॾींहुं वॾो बनाइबो, मज़बूत बनाइबो, तां त उन में पानी ज़्यादा खां ज़्यादा अची करे बीही रहे ऐं पूरे इलाके जा जानवर इतां पानी पीअनि। अहिड़ी तरह उन पानी जी चौधारी जेकॾहिं गाह वग़ैरह उभड़ सला फुटी बीठा आहिनि त उन्हनि गाहनि उभड़नि सलनि खे बि बाहि ॾेई साड़णु या उन्हनि खे कटणु या उन्हनि खे ख़तमु करणु ऐं पटनि जा पट बनाए करे साफ़ पट बनाइजे ऐं उते घर ठाहिजनि, इहो बि शरअन नामंज़ूर आहे, नाजाइज़ आहे। अहिड़े क़िस्म जा हुकूक जानवरनि जा आहिनि त भई नेठ तव्हांखे जीअं ख़ोराक जी ज़रूरत आहे त जानवरनि खे बि त ख़ोराक जी ज़रूरत आहे। उहे घरनि खां जो ॿाहिरि निकिरनि त उन्हनि जे लाइ जेके बि चरण जूं जायूं आहिनि, जिथे पाणी आहे, ढंढियूं आहिनि ऐं सावा गाह बीठा आहिनि ऐं वण बीठा आहिनि या अहिड़े क़िस्म जा वग़ैरह, त उन्हनि समूरनि खे जी बि अञा बि तहफ़ुज़ कबो, हिफ़ाज़त कबी, उन्हनि खे बाहि ॾेई पटनि जा पट ईअं ख़ाली छॾे ॾिजनि न, इहो नाजाइज़ आहे। त इस्लाम जे अंदरि जिथे इंसाननि जे हुकूकनि जी रिआयत आहे ऐं इंसानी हुकूकनि जो बयानु आहे, तहफ़ुज़ आहे, उते जानवरनि जे बि हक़नि हुकूकनि जो बि तहफ़ुज़ आहे। त ही सिंधू दरिया सिर्फ़ हिकिड़े हज़ार या ॿिनि हज़ारनि खां वठी न, बल्कि लखे सालनि खां वठी ही सिंधू दरिया काबुल कंधार खां बि मथे रूस जे शुरूआती जबलनि ऐं पहाड़नि खां ही वॾा वॾा जेके बर्फ़नि जा छिप आहिनि
उहे उन जबलनि जे मथां महलनि जे तादाद में जो महलनि जा महल उहे वॾा वॾा वॾियूं वॾियूं छिपूं आहिनि बर्फ़नि जूं उहे ॻरंदियूं आहिनि उन्हारे में उहो ॻरी करे ऐं पोइ उतां वहणु शुरू कंदा आहिनि पोइ उहो पाणी अथव जेको सिंधु दरिया जे शक्ल में इहो 2000 माइल तय करे अची करे हिते सिंध खे अची करे पहुचे थो बुनियाद खां वठी असल खां वठी इहो दरिया सिंध में पानी पहुचाइण वारो आहे सिंध जे नाले सां मशहूरु आहे ऐं सिंध जो ई इन जे मथां हक़ आहे पंजाब खे पंहिंजा 5 दरिया हुया पंजाब खे पंजाब थो चइजे छो त 5 नदियुनि वारो हो 5 दरियाहनि वारो हुयो पंजाब जे नालायक हुकूमतुनि ऐं माण्हुनि पंहिंजे उन्हनि दरियाहनि खे खपाए करे टके पैसे ते इंडिया खे ॾिनऊं ऐं भुगणा करे खाई विया हाणे उहो पंहिंजो पाणी खपाए छॾियो बेक़ीमत करे उनजो क़दुरु न कयूं हालांकि पाणी न आहे खपाइबो पाणी ज़िंदगी जो बुनियादी में बुनियादी शइ आहे जीअं हवा खे अल्लाह ताला कंहिंजी ज़ाती मिल्कियत न कई आहे न ईअं पाणी खे बि अल्लाह ताला कंहिंजी ज़ाती मिल्कियत न कई आहे अल्लाह पाक इहे दरियाहनि जा दरिया ढोरनि जूं ढोरियूं इलाइक़नि जे तरफ़ पंहिंजे कुदरत सां वहाए करे उन्हनि इलाइक़नि खे आबाद थो करे त इन्हनि दरियाहनि जे मथां कंहिंजी ज़ाती कब्ज़ो ऐं ज़ाती जो कासो मिल्कियत ऐं तशख़ुस बरक़रार न रहे त सिंधु दरिया सिंध जी मिल्कियत आहे उनजो छोड़ सिंध में आहे सिंध के अल्लाह ताला इन सिंधु दरिया के जरिए हमेशा का वठी आबाद रखंदो आयो आहे हाणे इन जे पाणीअ खे कैनालन के जरिए वाहन शाखन के जरिए या डेमुन के जरिए बंद करे ऐं पंजाब में उनके गायब करे छॾिजे पंजाब वारनि जो हक़ इन जे मथां आहे ई कोन जे पंजाब वारा माण्हू ज़ोरी तसल्लुत करे ऐं कंट्रोल करे इहो पाणी इस्तेमाल कंदा त उन जे नतीजे में उते जेका आबादी थींदी चांवर थींदा कणक थींदी या वरी सब्जियूं भाॼियूं थींदियूं फ्रूट थींदा इहो सभु जो सभु हराम करे चइबो छो त हराम जी मिल्कियत मां जेका शइ वजूद में ईंदी उहा हराम करे चइबी उहे सभु जो सभु पोखूं आबादियूं हराम करे चइबियूं इन पोखुनि आबादियुनि खे मानी जी शक्ल में भत जे शक्ल में भाॼी जे शक्ल में उते जेके माण्हू इस्तेमालु कंदा मुला हुजनि या मुराणा हुजनि पीर हुजनि या फ़क़ीर हुजनि ॾाढ़ी वारा हुजनि या ॾाढ़ी कूड़ हुजनि इहो सभु जो सभु ॼणा हराम था खाइनि तंहिं करे असां अपील था कयूं पहिरें नंबर में पंजाब वारनि खे त असांजे हक़ जे मथां तव्हां धाड़ो न हणो तव्हां पंहिंजो हक़ पाण खपायो असां तव्हांखे कोन चयोसीं त पंहिंजा दरिया खपायो हाणे असांजे दरिया जे मथां इहो कंट्रोल करणु उन जे मथां कालाबाग डेम ठाहिणु फलाणा डेम वरी हाणे केनाल ठाहिणु इहो सभु जो सभु हिकिड़े क़िस्म जो वॾे में वॾो असांजा धाड़ो आहे ऐं हक़तलफ़ी आहे असीं पूरी सिंध जे माण्हुनि जे मौत ऐं हयातीअ जो मसइलो आहे जे अव्हांखे ज़िंदा रहणो आहे त अव्हांखे पंहिंजो हक़ ज़ोरी पंजाब वारनि खां वठिणो आहे पर बदकिस्मती सां छा चइजे हे पीपी वारा अहिड़ा त हरीस आहिनि ऐं पीपी वारा अहिड़ा त के चवंदा आहिनि त असांखे उनकी कुर्सी मिले पोइ जे सॼी सिंध इन कुर्सीअ जे एवज़ में खपी वञे त भली खपी वञे तव्हांखे यादगिरो न आहे 1972-73 में वो बांग्लादेश वाले हिस्से के मशरकी पाकिस्तान के बाह के कटराए वियो जो भुट्टे साहब जो तो वहां तुम या हम कुर्सी के खातिर भुट्टे साहब वो सॼो पाकिस्तान जो अधु गंवाए छॾी रुगी सिर्फ हिन जे खातिर त जीअं हिन मुल्क में मुंहिंजी कुर्सी ते मुंहिंजी सदारत ते मुंहिंजी विज़ारत ते उस्मा थे हाणे बि सिंधु दरिया के खपाइण वारो ॿियो केरु आहे तव्हां ख़बर न आहे छा मां वाशकाफ अल्फाज़ में तो चवां त ज़रदारी खपायो आहे ज़रदारी जे सही का सिवाय जो सदारत जे कुर्सी ते वेठो आहे उन जे सही का सिवाय ई केनाल कीअं था जारी थियनि केर थो ॿियो उनखे मंज़ूर करे केॾे डीसी एसपी जे चवण ते मंज़ूर थियनि था भई इहे वॾा मसइला आहिनि इन्हनि जे खपाइण ते सवाइ सदर साहिब जे दस्तख़त जे ॿियो को बि जेको सौदेबाज़ी नथी थी सघे त तव्हांजे सदर तव्हांजो मुल्क खपायो आहे तव्हांजे सदर सिंधु दरिया खपायो आहे तव्हांजे सदर तव्हांजो पाणी खपायो आहे तव्हांजे सदर सिंध खे बंजर बनायो आहे गैरत हुजेव त जेकॾहिं अॻिते जहिड़ा पीपी खे वोटी न ॾियो पर मां सम्झां थो त मुश्किल आहे तव्हां ॼणा पीपी ते कलमो भरे छॾियो आहे तंहिं करे हाणे जॾहिं बि इहे
वरी बि सॼा दोल वॼाए करे ईंदा ऐं मुंहनि जा नाला खणी ईंदा वरी तव्हां साॻा ई वरी हुरखिजी पवंदव वरी साॻा उन्हनि खे जेको आहे सो वोट ॾींदव खपायो अथव ज़रदारी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त ज़रदारी सां मुक़ाबिलो कयो कयो या न कयो न कयो त मुंहिंजा अज़ीज़ साथियो अल्लाह ताला तो फरमाए त वजलना मिनल माए कुल शै रही असां तव्हांजे हयाती जो दारो मदार पाणीअ ते रखियो आहे जीअं हवा ते आहे तीअं पाणी ते आहे पाणी न मिलंदो ही मुल्क बंजर थींदो तव्हांजो जर बि कौड़ो थी पवंदो तव्हांजे लाइ गाह जी ज़री न फुटंदी तव्हां मेहूं काॾे धारींदव माल कीअं धारींदव हिननि ज़मीनुनि खे आबाद कीअं कंदव जेके ज़मीनूं हिन वक़्त में 30 लख 40 लख फी जिरेब थो खपे न इहे ज़मीनूं तव्हांजूं 5000 ते कोन खपंदियूं तव्हांजा हे बाज़ार जूं बाज़ारियूं सभु वैरान थी वेंदियूं जॾहिं अन्न लहंदो ई कोन अन्न हूंदो ई कोन ज़मीनूं गैराबाद थी पवंदियूं उहो अन्न हिते बाज़ार में ईंदो ई कोन त हे दुकानदारी छा ते हलंदी तव्हांजी दुकानदारी ख़तमु तव्हांजी शहरी ज़िंदगी ख़तमु तव्हांजे ॿारनि जी तालीम ख़तमु तव्हांजी हयाती ख़तमु तव्हां ईअं चरियनि वांगुरु मस्त चरिया थी करे ॻुई उघाड़ा थी करे न घुमो त वरी इहा सही आहे तंहिं करे असां जमीयतुल इस्लाम जे प्लेटफॉर्म ते पूरी सिंध खे अपील था कयूं त भई असां हमेशह उलमान तव्हांजे हक़नि जे लाइ विढ़िया आहियूं असां तव्हांजे हक़नि जे लाइ विढ़िया आहियूं इस्लाम इन मुसलमान हिन पाकिस्तान जो बुनियादी हक़ आहे असां तव्हांजे इस्लाम जे तहफ़ुज़ जे लाइ विढ़िया आहियूं ईमान जे तहफ़ुज़ जे लाइ विढ़िया आहियूं तौहीद जे तहफ़ुज़ जे लाइ विढ़िया आहियूं कादियानियत खे मुर्दाबाद करण जे लाइ शीयत खे ख़त्म करण जे लाइ बातिल अक़ीदनि खे ख़त्म करण जे लाइ हिन पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान का मतिलबु क्या ला इलाहा इल्लल्लाह क़ुरानी कानून जो नाफ़िज़ करणु असां तव्हांजे इन्हनि हक़नि जे लाइ उलमा हमेशह खां वठी विढ़ंदा था अचनि पर उन खां सवाइ तव्हांजे पेट जे मसइले जे लाइ बि उलमा विढ़नि था पिया हिन वक़्त में उलमा तव्हांजे पेट जे मसइले जे लाइ मैदान ते लही आया आहिनि त पाणी जो हक़ असां खां पंजाब वारा खसनि था असां अदु कयो आहे त कप्तान इहा सौदेबाज़ी जेका ज़रदारी साहिब कई आहे उन्हनि सां असां हिनखे जेको आहे सो तस्लीम न कंदासीं हर सूरत में हर लिहाज़ खां असांखे चवां कोशिशि करे पछाड़ी में पंजाब जे बॉर्डर के रस्तनि खे बंदि कंदासीं कश्मीर जे तरफ़ खां बि ऐं हिन घोटकी वारे पासे खां बि बिल्कुलु पंजाब जा रस्ता जॾहिं बंदि थींदा ऐं उन्हनि जी का बि गाॾी हेॾे न अची सघंदी या पाणी ॾियो या असांजे दरिया खे आज़ादु कयो या त वरी पोइ एड़े वेही ऐं जेको आहे सो चदर हणो ऐं वेठा रांदि खेॾो तव्हांखे कतल सिंध में अचण जो को बि हक़ न आहे जॾहिं तव्हां असांजे सिंध जे हक़नि खे लताड़ियो था त पोइ हिन सिंध जे तरफ़ अचण जो तव्हांखे कहिड़ो हक़ आहे न कराची अचणु छॾींदासीं न हैदराबाद अचणु छॾींदासीं न सिंध जे तरफ़ अचणु छॾींदासीं त मुंहिंजा अज़ीज़ साथियो ही कॉन्फ्रेंस ही जलसो घणनि मौज़ूअनि ते रखियलु आहे पर बुनियादी मौज़ू हिन जो इहो ई आहे त सिंधु दरिया ते जेको धाड़ो हयो वियो आहे इन धाड़े जे सिलसिले में पूरी कौम खे पूरी सिंधी कौम खे जाॻाइण जे लाइ उलमान ही स्टेज बनाई आहे ऐं हिते इंशाअल्लाह जेके बि उलमा ईंदा जाते तौहीद जो मसइलो बयान थींदो जाते सुन्नत जो मसइलो बयान थींदो जाते कादियानियत ते थुक लानत थींदी जाते शीयत ते थुक लानत थींदी बिदत ते जाते थुक लानत थींदी उते इंशाअल्लाह अज़ीज़ पाणी जे मसइले खे बि बयान कयो वेंदो ऐं पंजाब जे मथां थुक लानत कई वेंदी व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।